बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। अव्हांखे ख़बर आहे त कहिड़े क़िस्म जा माण्हू तरक़ी कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां तरक़ीअ जो दारोमदारु पैसनि ते था रखो त पोइ त महिनत ऐं मज़दूरी ॿियो वग़ैरह जेको बि माण्हू कमु कंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। पर तरक़ीअ जो दारोमदारु मुख़्तलिफ़ शयुनि ते हूंदो आहे, मुख़्तलिफ़ ज़ावियनि ते हूंदो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़ेकार ते हूंदो आहे। जेके माण्हू वधीक शफ़ीक़ ऐं नरम दिलि हूंदा आहिनि उहे वधीक तरक़ी कंदा आहिनि, छो जो उन्हनि जी दिलनि ते कॾहिं बि ज़ंग न आहे लॻंदो जेको ख़ुदा ताला जे तरफ़ां लॻंदो आहे। हू कॾहिं बि मायूस न आहिनि थींदा, हू कॾहिं बि परेशान न आहिनि थींदा, तंहिंजे करे हू तरक़ी कंदा रहंदा आहिनि। हू हमेशह कंहिं नई शइ जी सोच में हूंदा आहिनि। जेके माण्हू हमेशह नई शइ सोचींदा रहंदा आहिनि या नओं अमल कंदा रहंदा आहिनि या नए तरीक़ेकार या कमु कंदा रहंदा आहिनि उहे बि तरक़ी कंदा रहंदा आहिनि। तरक़ी करण जे लाइ लाज़िम हूंदो आहे तव्हांजी तबियत में ठहराउ हुजणु घुरिजे। जेके तव्हांजी तबियत में ठहराउ आहे तव्हां तरक़ी करे सघो था। जेकॾहिं तव्हांजी तबियत में नरमी आहे तव्हां तरक़ी करे सघो था। जेकॾहिं तव्हांजे मिज़ाज में रहमदिली आहे तव्हां तरक़ी करे सघो था। जेकॾहिं तव्हांजी तबियत में साथ ॾियणु या दोस्ती निभाइण जो जज़्बो आहे त तव्हां तरक़ी करे सघो था। ज़्यादातर माण्हू तरक़ी करण जे हवाले सां ॾाढा मायूस कुन हूंदा आहिनि या परेशान हूंदा आहिनि, उहे जल्द में तरक़ी न करे सघंदा आहिनि। तव्हां हिकिड़ो आम मिसाल ई वठो, जेकॾहिं को माण्हू इदारो खोले थो या स्कूल, त उहो घटि में घटि 20-25 सालनि ताईं महिनत करण खां पोइ उन लेवल ते पहुचे थो जंहिं लेवल ते हुनजो नाव ठहे थो, शोहरत ठहे थी। ईअं ई तव्हां ई को इंसानु आहे जेको पढ़णु शुरू करे थो या को कमु शुरू करे थो त हुनखे घटि में घटि 20 साल या 25 साल लॻंदा आहिनि, अञा बि मथे टाइम लॻी वेंदो आहे तरक़ी करण जे लाइ। जेके माण्हू मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कमु कंदा रहंदा आहिनि, लाॻीतो कमु कंदा रहंदा आहिनि, बग़ैर कंहिं रुंडक या रुकावट जे हू अॻिते वधंदा हलंदा आहिनि, उहे तरक़ी वधीक करे सघंदा आहिनि। उहे माण्हू तरक़ी कंदा आहिनि जेके ॿियनि खे माफ़ु कंदा आहिनि, यानी जेकॾहिं कंहिंखां कोताही थी वञे दरगुज़र करणु घुरिजे हुनखे। जेकॾहिं को ग़लती थो करे त हुनखे तव्हां माफ़ु करे छॾियो। जेकॾहिं को तव्हांखे घटि वधि थो ॻाल्हाए तव्हां अॻिते रवाना थियो, अॻिते हलंदा हलो, उहे माण्हू तरक़ी कंदा आहिनि। तव्हां कॾहिं बि कंहिं सख़्तु दिलि माण्हूअ खे तरक़ी कंदे न ॾिठो हूंदो। हुन वटि पैसा त हूंदा पर अकेलो हूंदो। जेकॾहिं हुन वटि पैसा हूंदा त हुन रिश्तेदारनि सां निभाउ वारो तरीक़ेकार न हूंदो। हुनजा दोस्त तमामु घटि हूंदा या उहे माण्हू हिन सां गॾु हूंदा जेके हुन सां मफ़ाद जे तौर ते ॻंढियल हूंदा आहिनि। जेको माण्हू मफ़ाद जे पंहिंजो रुॻो ख़ुदिपरस्त हूंदो आहे या मफ़ाद लाइ सोचींदो रहंदो आहे, उहो कॾहिं बि तरक़ी नथो करे सघे। तव्हां जेकॾहिं पंहिंजे मिज़ाज में हिकु अहिड़े सुठे इंसान या तरक़ी याफ़्ता माण्हूअ वांगुरु थियणु चाहियो था त पोइ तव्हां में इहे शयूं लाज़िम हुजणु घुरिजनि। तव्हां में सब्रु हुजणु घुरिजे, तव्हां में बर्दाश्त हुजणु घुरिजे, तव्हां में मुस्तक़िल मिज़ाजी हुजणु घुरिजे, तव्हां में टाइम मैनेजमेंट हुजणु घुरिजे जेकर तव्हां तरक़ी करणु चाहियो था त। तव्हां ॾिठो हूंदो के माण्हू त अहिड़ो जल्द में बोर थी पवंदा आहिनि का बि ॻाल्हि ते। कंहिं महिल कहिड़ी शइ खणंदा आहिनि, जेकॾहिं किताबु खणंदा त उन में बोर थी वरी मोबाइल खणंदा आहिनि, वरी मोबाइल हलाईंदा आहिनि, वरी उन मां बोर थी वरी ॿाहिरि हलिया वेंदा, वरी उन मां बोर थी वरी ॿी का शइ कंदा आहिनि। यानी हुननि में ठहराउ न हूंदो आहे, हुननि में मुस्तक़िल मिज़ाजी न हूंदी आहे। अहिड़नि माण्हुनि लाइ लाज़मी तौर ते ईअं चवणु घुरिजे त तव्हां जेको बि कमु कयो था त उहो पूरो अटेंशन सां कयो, पूरो गौर सां कयो, त जीअं तव्हां बि तरक़ी करे सघो या तव्हां में बि डेवलपमेंट थी सघे शख़्सी हवाले सां, या तव्हां में बि को सुधारो अची सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।